बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालल मुसन्निफ़ु रहमहुल्लाहु व नफ़अना बिउलूमिही आमीन। व इन्नमा क़ुस्रतिल बाउ व मिन हक़्क़िल हुरूफ़िल मुफ़रदति अन तुफ़्तह लिख्तिसासिहा बिलुज़ूमिल हरफ़िय्यति वल जर्र कमा कुसिरत लामुल अम्र व लामुल इज़ाफ़ति दाखिलतन अलल मुज़हर लिल फ़स्ल बैनहुमा व बैन लामिल इब्तिदाई व लामित ताकीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा व सलामुन अला इबादिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद। अॼु के सबक़ में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जे बात बहस हली रहियो आहे ऐं तक़रीबन मां सम्झां थो 7 बहस आहे। जी साईं। काज़ी साहब इन बहस जे ज़रिए हिकिड़े एतिराज़ खे छेड़े रहिया आहिनि। एतिराज़ जे सम्झण खां पहिरियां हिकिड़ी तमीद सम्झिजे, छो त उहा तमीद सम्झ में ईंदी त एतिराज़ सम्झ में ईंदो। तमीद आहे त मख़ारिज मां जेके हरूफ़ निकिरनि था उहे 2 क़िस्म जा आहिनि। हिकिड़ा आहिनि हरूफ़ मबानी, ॿिया आहिनि हरूफ़ मानी। हरूफ़ मबानी उहे हर्फ़ आहिनि जन मां कलमो मुरक़ब थिए, पाण कलमो न हुजनि। जीअं ज़ेद, त ज़ेद पाण कलमो आहे पर जन मां मुरक़ब थिए थो ज़ा वा या वा दाल आहे, त ज़ा या दाल हरूफ़ मबानी आहिनि। इन्हनि मां कलमो ठहे थो, इहे पाण कलमो कोन्हे। जी साईं। ॿिया वरी हरूफ़ मानी आहिनि जेके कलमे जी हैसियत रखनि था, छो त उहे ख़ुदि ब ख़ुदि कलमो हूंदा आहिनि, इस्म ऐं फ़ेल जे मुक़ाबले में ईंदा आहिनि। हरूफ़ जेके मबानी आहिनि उहे त मोरब मबनी कोन्हे, यानी एराब बिना सां उहे मुतसिफ़ नथा थी सघनि, छो त एराब बिना कलमे जी सिफ़त आहे, हीअ त कलमो ई कोन्हे। इहो त तारीफ़ जे अंदरि पढ़ियोसीं। बाक़ी हरूफ़ मानी जेके आहिनि उहे एराब बिना मां बिना सां मौसूफ़ आहिनि, यानी बिना सां मुतसिफ़ थींदा आहिनि, मबनी हूंदा आहिनि। ऐं मबनी जे अंदरि असुलु सुकून आहे, त जेको कलमात हरूफ़ मबनी आहिनि उहे छा हुजनि, साकिन हुजनि, छो त सुकून छा आहे, ख़फ़ीफ़ आहे। ऐं मबनी दाइमी तौर ते हिकिड़ी हालत में हूंदो आहे, त हुनखे हरकत अहिड़ी ॾिजे जेका छा हुजे, ख़फ़ीफ़ हुजे। जी साईं। त उन्हनि हरूफ़ मानी में जेके हरूफ़ मुफ़रदा आहिनि उहे त साकिन में कोन था रही सघनि, छो त जेकर साकिन रखिबो त उन्हनि खे पढ़िबो कीअं। इब्तिदा बि सुकून मुहाल आहे ऐं इब्तिदा बि सुकून अरब में मतरूक आहे, तंहिं करे उन्हनि खे का न का हरकत ॾिबी, पर अहिड़ी हरकत ॾिनी वञे जेका हरकत हुजे ख़फ़ीफ़। हरकत सुकून ते त कोन रखिबुसि, जी साईं। छो त सुकून ख़फ़ीफ़ आहे, उहो ॾियणु खपेसि पर कोन थो थी सघे, तंहिं करे अहिड़ी हरकत ॾिजेसि जेका ख़ुदि ख़फ़ीफ़ हुजे। त पोइ फ़तह ॾिबी, छो त लिअनल फ़तहत अख़फ़ुल हरकात, फ़तहत जेका आहे उहा हरकतुनि में सभ खां वधीक ख़फ़ीफ़ आहे। पोइ जेकर फ़तह ॾिबी त पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम में फ़तह कोन ॾिनो, इहो सुवालु थियो। जी साईं। हुजणु त छा खपे, त बस्मिल्लाह रहमान रहीम, पर हाणे बस्मिल्लाह कोन्हे, बिस्मिल्लाह छो? हुनजो जवाबु काज़ी साहब ॾिनो त व इन्नमा कुसिरतिल बाउ व मिन हक़्क़िल हुरूफ़िल मुफ़रदति अन तुफ़्तह, त हुरूफ़ मुफ़रदा जो हक़ त इहो आहे त उन्हनि खे छा ॾिनी वञे, ज़बर, पर छा ॾिनी वई आहे, ज़ेर। उहो छो? उहो इन जे करे त इहो जेको हुरूफ़ मुफ़रदा बा आहे इहो हरफ़ियत खे बि इन में हरफ़ियत बि लाज़िम आहे ऐं जरियत बि लाज़िम आहे, ऐं हरफ़ियत जे मुनासिब बि कसरा आहे ऐं जरियत जे मुनासिब बि कसरा आहे। उहो कीअं त हर्फ़ उहो मबनी आहे ऐं मबनी सुकून जो मुतक़ादी आहे, यानी चाहींदो आहे त मूं ते छा हुजे, सुकून हुजे। ऐं सुकून चइबो आहे अदम हरकत खे, अदम हरकत माना न ज़बर न ज़ेर न पेश। त कसर जेका आहे उहा क़लील आहे, उहा बि ॼण त अदम सुकून जे क़ाइमु मक़ाम आहे। तंहिं करे असां हर्फ़ जी तक़ाज़ा बि आहे त मूंखे छा अचे, ज़ेर अचे, त बा खे ॾिनीसीं ज़ेर। ऐं जर जी तक़ाज़ा कीअं, त जेको हर्फ़ जार आहे बा, उहो असरु इहो कंदो आहे त उहो पंहिंजे मां बाद खे ॾींदो आहे ज़ेर, त हीअ मुअसिर आहे। ऐं जेका हिन जे नतीजे में शइ अचे थी उहो छा आहे, असरु आहे। त असरु छा आहे, ज़ेर, ऐं मुअसिर छा आहे, बा। त मुअसिर ऐं असर में मुनासिबत तॾहिं, मुताबक़त तॾहिं रहंदी जॾहिं बा खे बि छा ॾिनी वञे, ज़ेर। असर में ज़ेर पई अचे ऐं मुअसिर खे ज़बर ॾियूं, त ॿिन्ही शयुनि मां साबित थियो त हिनखे छा अचणु खपे, ज़ेर अचणु खपे। पोइ वरी हिन ते एतिराज़ थींदो, पर उन एतिराज़ जा जवाब बाद में था ॾियूं। पहिरियां काज़ी वारी इबारत रहमतुल्लाह अलैह वारी, त फ़रमायूं त जीअं लाम अमर जो ऐं लाम इज़ाफ़त जो आहे, उन्हनि जी तक़ाज़ा त इहा आहे त उन्हनि खे छा अचे, ज़बर।
पर तव्हां उन्हनि खे ज़ेर था ॾियो, लाम अमर जे खे ज़ेर था ॾियो, ली यदरिब था पढ़ो जी साईं। ऐं तव्हां लाम इज़ाफ़त जे खे उन हालत में ज़ेर था ॾियो जॾहिं उहो छा ते दाख़िल थिए थो, ज़ाहिर ते। जीअं मिसाल तौरु तव्हां चओ था काफ़ी मिसाल आहिनि, ग़ुलामुल ज़ैदिन, अहिड़े हिसाब सां जेको लाम इज़ाफ़त जो आहे उनखे बि तव्हां छा था ॾियो, जंहिं वक़्त में दाख़िल थो थिए ज़ाहिर ते उनखे बि तव्हां ज़ेर था ॾियो। उहो इन जे करे था ॾियो त जीअं लाम इज़ाफ़त ऐं लाम इब्तिदा में फ़र्क़ु रहे। जेकॾहिं तव्हां ज़ेर न ॾींदव त पोइ लाम इज़ाफ़त ऐं लाम इब्तिदा में इल्तिबास थी वेंदो। ऐं लाम अमुर खे ज़ेर इन करे था ॾियूं त जीअं लाम ताक़ीद ऐं लाम अमुर जे में छा न रहे, इल्तिबास न थिए, मुंझारो न थिए, ख़बर न पवे त अलाए लाम अमुर जो आहे अलाए लाम ताक़ीद जो आहे। त हिते काज़ी साहिब जेका इबारत आंदी आहे उहा लफ़े नशर ग़ैर मुरतब जे तरीक़े ते आहे, त लाम अमुर जे मुक़ाबले में लाम ताक़ीद जो आहे, छो त लाम अमुर ऐं लाम ताक़ीद जो इल्तिबास थींदो आहे। पर हिन वरी जेको आहे लाम अमुर जे बजाए लाम पहिरियों लाम इब्तिदा जो आंदो, छो त हुते पहिरियां लाम अमुर जो आंदई त पहिरियां हेॾे बि लाम ताक़ीद जो आणे हा, पर पहिरियां लाम अमुर जो आणे वरी आंदई लाम इब्तिदा जो। हालांकि लाम इब्तिदा जो ऐं लाम अमुर जो इल्तिबास कोन थो थिए, बल्कि लाम इज़ाफ़त जो ई लाम इब्तिदा जो इल्तिबास थिए थो। पर इनखे चइबो आहे लफ़े नशर ग़ैर मुरतब। इहे पोइ सम्झी वेंदो माण्हू त लाम अमुर जो ऐं लाम ताक़ीद जे इल्तिबास खां बचण जे लाइ लाम अमुर जेके ज़ेर ॾिबी आहे, ऐं उन लाम इज़ाफ़त जो जेको ज़ाहिर ते दाख़िल थिए थो उन जे ऐं लाम इब्तिदा जे इल्तिबास खां बचण लाइ लाम इज़ाफ़त खे छा ॾिबी आहे, ज़ेर ॾिबी आहे। बाक़ी रहियो एतिराज़ त तव्हां चओ था त बा खे ॿ माना लाज़िम आहिनि, हिकिड़ो त हर्फ़ वारी माना लाज़िम अथसि, ॿियो जरियत लाज़िम अथसि, ऐं इन्हनि ॿिन्ही जे मुनासिब कसरा हुआ, तंहिं करे असां कसर ॾिनी आहे। त असीं तव्हांखे ॿिया मिसाल ॾियूं था, जीअं फ़ा आतिफ़ा आहे, वा आतिफ़ा आहे, त वा हर्फ़ आहे, तव्हां था चओ बा हर्फ़ आहे, हर्फ़ खे ज़ेर जी मुनासिबत आहे, ज़ेर ॾिनी, वाव खे ज़ेर कोन था ॾियो, फ़ा खे ज़ेर कोन था ॾियो, फ़ा आतिफ़ा खे ज़ेर कोन था ॾियो। त जवाबु ॾिबो त असां चयो त ॿई माना मजमूई तौर ते गॾु हुजनि, हर्फ़ वारी माना बि ऐं जर वारी माना बि। वा आतिफ़ा फ़ा आतिफ़ा में हरूफ़ियत हर्फ़ियत त लाज़िम आहे, पर जरियत लाज़िम कान्हे। वरी सुवाल थियो ठीकु आहे, तव्हां चओ था त पोइ काफ़ तशबीह में त जरियत लाज़िम आहे। असांजो जवाबु इहो आहे त मजमूई तौर ते ॿई माना लाज़िम कोन्हे, छो काफ़ तशबीह जो जेको आहे हर्फ़ियत लाज़िम पूरी कान्हे। कॾहिं कॾहिं उहो मिसल जे माना में बि ईंदो आहे, इस्म जे माना में बि ईंदो आहे। जे हर्फ़ वारी माना लाज़िम हुजे असां त इस्म वारी माना ॾे कीअं वञे हा, तंहिंजो मतिलबु आहे त उहो कॾहिं कॾहिं हर्फ़ इस्म वारी माना में बि ईंदो आहे। बाक़ी रहियो जी तव्हां चओ था त भाई ॿई माना त असां तव्हां कहिड़ा मिसाल ॾियूं था, वाव क़सम जो आहे त पोइ वाव क़सम जे में हर्फ़ वारी माना बि आहे ऐं जरियत वारी माना बि आहे, जो मां बाद खे ज़ेर ॾिए थी, जीअं बा ज़ेर ॾिए थी त पोइ तव्हां जीअं बा खे ज़ेर था ॾियो त वाव खे बि ज़ेर ॾियो। सही। त जवाबु ॾिबो त वाव बिल्कुलु हो ॿई माना अथसि, पर हर्फ़ियत वारी माना पूरी कोन्हे, छो त इहो वाव उक़्सिम जे क़ाइम मक़ाम आहे या क़समी जे क़ाइम मक़ाम आहे। त जन जे ई क़ाइम मक़ाम थिए थो उहो या त फ़ेल आहे या त इस्म आहे, त हर्फ़ियत वारी माना पूरी कान रही, तंहिं करे इहो हुकुम उन ते जारी कोन थींदो। तर्जुमा ऐं सिर्फ़ु बा खे ज़ेर ॾिनी वेंदी ऐं हुरूफ़ मुफ़रदा जे हक़ मां ज़बर ॾियणु, इन जो ख़ासि हुजण जे करे हुरूफ़ हर्फ़ियत जे लाज़िम थियण सां ऐं जरियत जे, जीअं लाम अमुर जे खे ज़ेर ॾिनी वई ऐं लाम इज़ाफ़त जे खे हिन हाल जो दाख़िल थींदड़ ज़ाहिर ते फ़र्क़ु करण जे करे इन्हनि ॿिन्ही माना लाम अमुर ऐं लाम इज़ाफ़त जे विच ऐं लाम इब्तिदा ऐं लाम ताक़ीद जे विच में। वल्लाहु आलम बिस्सवाब।